يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا وقال رسول الله صلى الله عليه وسلم استوصوا بالنساء خيرا فإنهن أوان عندكم صدق اللہ و صدق رسولہ النبی الکریم 26 ذوالحج 1447 ہجری مطابق 12 جون 2027 جمعۃ المبارک جو بابرکت ॾियारो आहे। उनवान आहे निकाह जी फज़ीलत अहमियत। सूरत निसा आयत पहिरीं मूं तिलावत कई। या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदतिन व ख़लक़ मिनहा ज़ौजहा। ए इंसानो, डिॼो पंहिंजे रब खां जंहिं तव्हांखे पैदा कयो हिकिड़ी जान मंझां ऐं पैदा कयईं उन मंझां संदसि घरवारी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकाह जे ख़ुतबे में इहा आयतूं पढ़ंदा, छो त इन्हनि आयतुनि में ॿी आयत या अय्युहल्लज़ीना आमनू इत्तक़ुल्लाह हक़ तुक़ातिही वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। या अय्युहल्लज़ीना आमनू इत्तक़ुल्लाह वक़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अअमालकुम यग़फिर लकुम ज़ुनूबकुम। इहे आयतूं छो त इन्हनि में ख़ुदा जो ख़ौफ़ ऐं तक़वा जो ज़िक्र आहे। हाणे निकाह बि उमिरि जो सौदो आहे, पूरी ज़िंदगीअ जो। जेकॾहिं मर्द ऐं औरत में ख़ुदा जो ख़ौफ़ ऐं तक़वा न पैदा थींदो त हिक ॿिए जा हक़ अदा न करे सघंदा। जॾहिं हिक ॿिए जा माई मुड़ुस जा हक़ अदा न कंदी, मुड़ुस माईअ जा हक़ अदा न कंदो त पोइ मर्द जो औरत सां गुज़ारणु, औरत जो मर्द सां गुज़ारणु, इहो जीअण जंजाल थी वेंदो। इहा ज़िंदगी अज़ाब थी वेंदी, अॻिते न हली सघंदी। पर जे ख़ुदा जो ख़ौफ़ हूंदो, हर को हिक ॿिए जा हक़ अदा कंदो त पोइ इहा ज़िंदगी सवली रहंदी। तंहिंजे करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुतबे निकाह में पढ़ंदा त जीअं मर्दुनि औरतुनि में ख़ुदा जो ख़ौफ़ पैदा थिए ऐं हिक ॿिए जा हुक़ूक़ अदा कनि, जीअं अलाह ऐं अलाह जे हबीब फरमाया आहिनि। अलाह साईं खां ॾिजो, रब तव्हांखे पैदा कयो हिकिड़ी जान मां ऐं अलाह साईं उन ई इंसान मर्द मंझां संदसि खॿी पासीरी मां घरवारी पैदा कई। ॾाॾे आदम मां बीबी हवा पैदा थी। हाणे निकाह ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, निकाह सुन्नत तरीक़े सां कयो, जाहिलियत वारियूं रस्मूं न इस्तेमालु कयो। जाहिलियत जे रस्मुनि खां, हिंदुनि जे वाणियुनि जे रस्मुनि खां पंहिंजे निकाह खे बचायो। राग दुहल नाच, कंजरियूं नचाइणु, खदड़ा नचाइणु, अजायो ख़र्च, ॾेखाव, शोहरत, वलीमो बि कजे सुन्नत तरीक़े मुताबिक़ कजे, ताक़त आहिर कजे। ईअं थोरी आहे त कर्ज़ु खणी वञी वलीमो कंदो अथे, बनी जेको आहे सो मकादे ते रखी व्याज ते पैसा खणी बि शादी करणी आहे। इहो इस्लाम में कोन्हे को, इहो जहालत वारो रस्म आहे। फरमाए इत्तक़ू रब्बकुम, रब पंहिंजे खां ॾिजो, ख़ौफ़ ख़ुदा जो धारियो, परहेज़गारी उनजी करियो। औरतुनि खे इन झुमरियूं पाराए नचाइणु, इहो इस्लाम में कोन्हे को। इहे मुजरा कराइणु, इहे इस्लाम में न आहिनि। शैतानी कम, नाजाइज़ कम, इन खां बचो निकाह में। फरमाई ख़लक़ मिनहा ज़ौजहा, आदम अलैहिस्सलाम मां संदसि घरवारी बीबी हवा खे पैदा कई। हाणे इते ॿ शयूं आहिनि, ॿिनि शयुनि जो इशारो आहे त मर्द पहिरीं पैदा थियो, मर्द जे खॿी पासीरी मां औरत पैदा थी, त मर्द सरबराह, मर्द वॾो आहे, मर्द हाकिम आहे। अलाह क़ुर में फरमाए अर्रिजालु क़व्वामून अलन निसा, मर्द औरतुनि ते हाकिम आहिनि, मर्जी बादशाह थींदी, औरत ताबे आहे, मातहत आहे, उनजे हेठां रहंदी। पर अॼु कमु छा आहे, उबतो, जीअं माई चए तीअं थींदो। इहो शरीयत जे ख़िलाफ़ु आहे, इस्लाम जे ख़िलाफ़ु आहे। जॾहिं पॻूं असां रननि ते ॿधियूं, पोइ झगड़ा फितना फ़साद थियनि पिया, जीअं वणनि तीअं पियो थिए। छो त कानून फितरत ऐं ख़ुदाबंदी खे जॾहिं असां तब्दील करण जी कोशिशि कंदासीं, तबाही नुक़सानु ईंदो, ज़िलत ऐं ख़्वारी रुसवाई मुक़दर बणबी। ऐं ॿियो त मर्द पहिरीं पैदा थियो, अलाह साईं मुड़ुस खे पहिरीं पैदा कयो, ज़ाल खे पोइ। माना मुड़ुस बिना ज़ाल जे, बिना औरत जे ज़िंदगी गुज़ारे सघे थो, औरत बिना मुड़ुस जे नथी ज़िंदगी गुज़ारे सघे, ॾुखी गुज़रंदी हुनजी। तव्हां वञी तहक़ीक़ कयो, जिन जूं मायूं मरी वियूं हुजनि उनखां पुछो, उन जी ज़िंदगी गुज़री थी वञे। पर जिन जा मुड़ुस गुज़ारे विया आहिनि, उन्हनि मायुनि जी ज़िंदगी तमामु ॾुखी थी गुज़रे बनिस्बत मर्द जे।
छो त पहिरीं अलाह साईं बीबी हवा जे पैदा करण खां अॻे, औरत जे पैदा करण खां अॻे अॻे पहिरीं आदम अलैहिस्सलाम खे पैदा कयो, पहिरीं हुनजे मुड़ुस जो इंतज़ाम कयो, पोइ औरत खे पैदा कयो। त माना मुड़ुस सिन्फ़ मज़बूत आहे, औरत सिन्फ़ नाज़िक आहे। औरत थोरी घणी ॻाल्हि में परेशान थी वेंदी, हुनजो दिमाग़ कमु छॾाए वेंदो। तंहिंजे करे शायदि बि हिकिड़े मर्द जे मुक़ाबले में ॿ औरतूं शायदि ॾिनी, छो त औरत वेसारी भोली भाली वाहे, विसरी वञेसि थी ॻाल्हि। वरी ज़ुल्म छा आहे, पुटनि खे परणाईंदासीं, नियाणियुनि जी परवाह ई कान्हे, सुस्ती हुन में। जीअं पुटनि लाइ असां ज़ालूं ॻोल्हियूं था, मिट माइट दोस्त ॾे चऊं दादा मुंहिंजो पुटु जवान आहे, मुंहिंजो पोटो जवान आहे, मुंहिंजो ॾोहिटो जवान आहे, मुंहिंजो भाइटियो आहे, भाणे जो आहे, तव्हां वटि रिश्तो आहे, तंहिंजे करे हली आया आहियूं। ईअं वेंदा आहियूं असां मिटनि माइटनि में, दोस्तनि अहबाबनि ॾे जिते ख़्यालु थींदो आहे वञी चवंदा आहियूं। ईअं नियाणियुनि लाइ बि मुड़ुस ॻोल्हजनि, इहा सुन्नत रसूल आहे। सी मां कीअं नियाणी जो रिश्तो खणी वञा, इहा बेग़ैरती आहे। बेग़ैरती न आहे, मदीने वारे मीर जन रिश्ते जी पाण नियाणी जी ऑफर कई आहे, साहबा इकराम पाण पंहिंजे नियाणियुनि जी ऑफर कई आहे। असां तव्हां खां वधीक गैरतमंद दिलेर उहे हा, असां तव्हां उन्हनि जे तरीक़े जा आहियूं। असां हुज़ूर ऐं हुज़ूर जे साहबा ऐं अहल बैत जे जुतीअ जे दज़ जे बराबरि बि न आहियूं। हुज़ूर साईं हज़रत उस्मान खे चयो त मुंहिंजी नियाणी फातिमा लाइ अली खां पुछ, चाहत हुजेसि त मां हुनखे परणाए ॾियां। हुज़ूर पाण हज़रत अली ॾे नियापो कयो न पंहिंजी नियाणीअ जो, पाण पंहिंजी नियाणीअ जो मुड़ुसु ॻोल्हियऊं। हज़रत उमर साईं जी नियाणी बीबी हफ्सा जो मुड़ुसु गुज़ारियो, बेवह थी वई। हज़रत उस्मान खे चई तुंहिंजो ख़्यालु हुजे त मां तोखे परणाए ॾियां। हज़रत उस्मान जवाबु कोन, उनजो ॾुख हज़रत अबू बकर खे कयईं त वरंदी त ॾिए हा न। हज़रत अबू बकर खे चई फ़िलहालु ख़्यालु मुंहिंजो कोन्हे को। ऐं पोइ वरी हुज़ूर खे ॾसी अहवालु, उनजो निकाह अॻिते हली हुज़ूर सां थियो, बीबी हफ्सा सां। बाना पंहिंजी नियाणी बेवह थी वई त बि उनजे परणाइण जे फ़िक्र में पाण हज़रत उमर साईं चए पियो। हज़रत उमर जहिड़ो गैरतमंद दिलेर बहादुर जंहिंजी अलाह ऐं अलाह जे हबीब तारीफ़ कई आहे, अहिड़ा त असां कोन थी सघंदासीं। तंहिंजे करे नियाणियुनि जा मुड़ुस बि असांखे ईअं ॻोल्हणु घुरिजनि। नियाणियूं जीअं पुटनि लाइ असां माइटनि ॾे चऊं था, नियाणियुनि लाइ बि चवणु घुरिजे। इहो सुन्नत रसूल आहे, इहो सुन्नत साहब आहे, इहो इस्लामी तरीक़ो आहे। असां वरी गैरत जे कम में पिया वञूं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिशका शरीफ़ जी हदीस आहे, तव्हां आम ॿुधी हूंदी, या अली सलासुन ला तुअखिरा, ऐं अली टिनि कमनि में देरि न कजां। असलात इज़ा अतत, निमाज़ जो जॾहिं टाइम थी वञे हाणे पढ़ण में देरि न कर। वल जनाज़त इज़ा हदरत, जनाज़ो जॾहिं हाज़िर थी वञे हाणे पढ़ण में, ऐं वरी दफ़न करण में, अमानत धणी दर पुॼाइण में देरि न कजां। वल अय्यमु इज़ा वजदत लहा कुफ़वन, बेनिकाही औरत छोकिरी जॾहिं उनजो मुनासिब रिश्तो अची वञे हाणे परणाइण में देरि न कर। इज़ा जाअकुम मन तर्ज़ौन दीनकुम व ख़ुलुक़हु फज़व्विजूहु, जेकर तव्हां वटि को रिश्तो खणी थो अचे तव्हांजी नियाणी लाइ, जंहिंजे दीन ऐं अख़लाक खां तव्हां राज़ी आहियो, त पंहिंजो दीनी मयार बहितर आहे, अख़लाक बि सुठो आहे, फज़व्विजूहु, पोइ नियाणी परणाए ॾियो। इल्ला तफ़अलू, जेकर तव्हां ईअं न कंदा, नियाणी शादी न कराईंदा, तकुन फितनतुल फिल अर्द व फ़सादुन अरीद, पोइ ज़मीन में फितनो बि थींदो, फ़साद फैलबो, उहो गुनाह थींदो, ऐं इन गुनाह जो ज़िमेदार पीउ आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए इज़ा लम तुज़व्विजू बनातकुम फसतकून फितनतुन व फ़साद, जॾहिं तव्हां पंहिंजे नियाणियुनि खे न परणाईंदा, शादियूं न कराईंदा, अञा नंढड़ी आहे साईं, 18 साल उमिरि थी, अञा नंढड़ी आहे, 20 साल उमिरि थी, अञा नंढड़ी आहे, वाह जो तुंहिंजी नंढड़ी आहे। फरमाए जॾहिं तव्हां नियाणियुनि जी शादी न कराईंदो वक़्त सां, जवान थियनि, त पोइ फितनो थींदो, फ़साद थींदो। अल फ़साद तानि ज़िना, साहबाउनि जी ताबीर कई आहे, फ़साद जा मुराद आहे ज़िना, बदकारियूं थींदियूं। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इहा माण्हू ताक़त आहर, नियाणियुनि खे परणायो, पुटनि खे परणायो, नियाणियुनि खे सोन मीन जेतिरी हैसियत आहे ओतिरे आहर उन्हनि जी शादी, उन्हनि रुख़सती करायो, त जीअं उहे तयारु करे मोकिलियो, कपिड़ा लटा सुठा प्याराए, बहितरीन सफ़ाई सुथराई सां पंहिंजी नियाणी ख़ुशीअ सां परणायो। फरमाया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मन ज़व्वज इब्नतहु युल्बिसुहुल्लाहु यौमल क़ियामत ताजन मलकियन, मदीने वारे मीर फरमायो, जंहिं माण्हू पंहिंजी नियाणीअ जी शादी कराई, अलाह साईं क़यामत जे ॾिहाड़े बादशाही ताज पाराईंदुसि। जंहिं पंहिंजे पुट खे हाफ़िज़ करायो उनखे बि रब साईं ताज पाराईंदो, या हदीस आहे, जंहिंजो बचिड़ो हाफ़िज़ आहे ताज पाराईंदुसि। पंहिंजी नियाणीअ खे सुठे मुनासिब घर में शादी कराई, अलाह साईं उनखे शाही ताज पाराईंदो। असां परणाइण वारे मसइले में त वरी जंहिं ॿरपिया अची विया, सेठ थी वियो, वॾेरो थी वियो, चङो मुड़ुसु थी वियो, हाणे त बसि वरी चइबा हे हाणे कीअं मां परणायां, उहो जाहिलत वारा,
असांजो बि को न्याणो ईंदो, असां एॾा बेगरत आहियूं, असांजे को घर अचे, बाबा अलाह जे रसूल हबीब न्याणी पढ़ाई, असां केरु थींदा आहियूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मम वुलिद लहू वलदुन फयुहसिन इस्महु, जंहिंखे बचिड़ो ॼमे पोइ न्याणी या पुट उनजो नालो चङो रखे, व अदबहु उनखे दीनी तालीम ॾे, अख़लाक तरबियत सेखारेसि, फैज़ा बलग फलयुज़व्विजु जॾहिं जवान थिए त पोइ परिणाएसि, फैज़ा बलग लम युज़व्विजु जवान थियो परिणाएसि कोन थो, चवेसि थो पियो छोकिरो चवेसि थो, न्याणी चएसि थी, अॼुकल्ह के चई बि ॾियनि थियूं, परिणाएसि नथो, पर फरमाई त पोइ फ़असाब इस्मन, हाणे उन गुनाह कयो, बदकारी उन खां थी पई, फ़इन्नमा इस्मुहु अला अबी, मिशका शरीफ़ जी हदीस आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया इन जो ॾोह पीउ थिया। कोशिश ई न कई, अञा तूं ॿार आहीं, अञा तूं ॿार आहीं, 2 लख कमा त पोइ तोखे परिणाईंदुसि। हाणे हिकिड़े छोकिरे पंहिंजे चयो, मूं माइटनि खे ॾाढो चयो आहे, चवंदा 2 लख कमा महीने में तोखे पोइ परिणाईंदासीं, हाणे न 2 लख कमाइबा न पढ़बा, पाण बि 2 लख कमाईंदो तॾहिं शादी कई। अजीब अलाह सम्झजे। फरमाया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मम बलगत इब्नतु सिनत अशरत सनतन फलम युज़व्विजहा फअसाबत, जंहिंजी न्याणी 12 साल जी उमिरि ते पहुती, हदीस तो ॿुधायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, पोइ उनजी शादी न कराई, फअसाबत इस्मन, हाणे उन गुनाहगार थी पई, उन खां बदकारी थी पई। फरमाए फइस्मुहु ज़ालिका अलैहि, पोइ इन जो ॾोह पीउ थिया। फरमाया हा जवान थिए त पोइ न्याणीअ जो फ़िक्र कजे, इहे जहालत आहे। दुनियावी तालीम से नंढड़ियूं कीअं परिणायूं, 18 साल थिए त पोइ परिणाइजे, इन क़ुरान और सुन्नत जे ख़िलाफ़ कानून जी मां अॻे बि तव्हांखे वज़ाहत सां चवंदो आहियां, हाणे बि चवां थो त इनखे असां जूते जे नोक ते फिटी कंदासीं। न्याणियूं जवान थियनि, अवां परिणायो, केरु न पढ़े असां निकाह पढ़ंदासीं, सरेआम पढ़ंदासीं इंशाअल्लाहुल अज़ीज़। इन निकाह पढ़ाइण जी पादाश में जेकॾहिं हुकूमती नोटिस अचनि, नोटिस जी परवाह कान्हे का, इन क़ुरान और सुन्नत जे कानून जे ख़िलाफ़ जेको बि बिल सिंध असेंबली क़ौमी असेंबली बिल पास कंदी, उन बिल खे असां जूते जे नोक ते फिटी कयूं था। उन बिल जी का बि अहमियत कान्हे, पहिरीं अलाह ऐं अलाह जे रसूल जो फरमान आहे, उन जे मुखालिफ़ जंहिंजी बि ॻाल्हि आई पोइ सिंध हुकूमत जी अचे, वफ़ाक़ जी अचे, उनजी जेका आहे का बि हैसियत कान्हे का। अलाह जी फरमाए बस मिनहुमा रिजालन कसीरा, निकाह छो थो थिए त जीअं मख़लूक वधे, मर्द औरतूं वधनि, शादियूं थींदियूं त इंसानियत वधंदी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया तज़व्वजुल वलूदल वदूद फ़इन्नी उबाही बिकुमुल उमम फ़इन्नी मुकासिरुम बिकुमुल उमम, सी फरमाई शादी कयो, औरत अहिड़ी औरत सां जेका मोहबत कंदड़ हुजे, घणा ॿार ॼणींदड़ हुजे, उम्मत जॾहिं वधियल हूंदी त मां ॿियनि उम्मतुनि ते फ़ख़ुरु कंदुसि। 2 बचे ई अचे, इहो बि इस्लाम जे ख़िलाफ़ आहे, जेको फिरंदा दावतनि 2 बचे ई अचे, एतिरा ॿार ॼणींदो, खाराईंदुनि केरु, पढ़ाईंदुनि केरु, तरबियत केरु कंदुनि, बाबा ॾिना भला आहिनि, खाराईंदुनि बुहो ई, तूं केरु थींदो आहे खाराईंदड़, तोखे कंहिं खारायो, तुंहिंजे अबे ॾाॾे कंहिं खारायो, सभिनी खे अलाह खाराईंदो। तरबियत करणी आहे, हीउ करिणो आहे साईं, हीउ मसइला आहिनि, हीउ ख़र्च आहिनि, इहो इस्लामी नज़रियो न आहे, इहो कम्युनिस्ट ऐं दरियनि जो नज़रियो आहे, मुस्लमान जो नज़रियो आहे ई कोन। ॾींदो बि अलाह, पालींदो बि अलाह, रिज़्क़ अलाह थो ॾिए, असां नथा ॾियूं। फरमाए वत्तक़ुल्लाह अल्लज़ी तसालून बिही वल अरहाम, अलाह खां ॾिजो, हिक ॿिए खां जेको पुछो था। हाणे जॾहिं शादियूं थींदियूं, निकाह कराइबा त हाणे मुड़ुस जा ज़ाल ते हक़, ज़ाल जा मुड़ुस ते हक़, इहे बि अलाह थी ॿुधाए। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे शरीयत मुतहरम हो त खोड़ आहिनि, मुख़्तसर ऐं 6 हक़ तव्हांखे मुड़ुस जा ॿुधाईंदो जेके माई ते लाज़िम आहिनि। पहिरियों त अलाह ऐं रसूल जी नाफ़रमानी खां सवा मुड़ुस जी दुनियावी कमनि में इताअत करे, घरवारी ते लाज़िम आहे। हाणे मुड़ुस चएसि निमाज़ न पढ़, पोइ कान ॿुधंदी हुनजी, रोज़ा न रख, फर्ज़ी रोज़ा, नफ़ली रोज़नि में मुड़ुस खां इजाज़त वठंदी। मुड़ुस जी इताअत करणी आहे, छो त मुड़ुस मजाज़ी ख़ुदा आहे, अलाह खां पोइ मुड़ुस उनजो चङो मुड़ुस आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा दर रजुल इमरातहु इला फिराशी फअबत, जॾहिं मर्द पंहिंजी घरवारी खे बिस्तरे ॾे सॾे पोइ इनकार करे, फबात गज़बानुन अलैहा, मर्द जी राति ईअं गुज़री जो नाराज़ हो उन ते, लानत हल मलाइकतु हत्ता तुस्बिह, सुबुह ताईं रब जा फ़रिश्ता उन ते लानत कंदा। हाणे मुड़ुस जी इताअत करणी आहे, मुड़ुस जे सॾे त उनखे जवाबु कोन्हे ॾियणो, हा बाक़ी हाणे बीमार आहे, सिहत कोन्हे का, उहा अलॻि ॻाल्हि आहे, उज़ुर शरई कोन्हे को, बाक़ी जेकॾहिं बीमार बि कोन्हे त पोइ इन्हनि शयुनि में नाराज़गी कंदी, चयो न वठंदी त पोइ लानत वसंदसि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अय्युमा इमरातिन सलतिल सलातल खम्स व सामत रमदान व हफ़िज़त फर्जहा व अताअत ज़ौजहा व दख़लत मिन अय्यि अबवाबिल जन्नत शात, जेका बि औरत 5 वक़्त निमाज़ पाबंदी सां पढ़े, रमज़ान जा रोज़ा रखे, पंहिंजे ओघड़ जी शर्मगाह जी हिफ़ाज़त करे, मुड़ुस जी फरमाबरदारी करे,
जन्नत जे जहिड़े दरवाज़े मां वणेसि दाख़िल थिए। सभई दरवाज़ा उन लाइ जन्नत जा खुलियल हूंदा। 5 वक़्त निमाज़ पाबंदी सां पढ़े, रमज़ान जा रोज़ा रखे, पंहिंजे शर्मगाह जी हिफ़ाज़त करे, मुड़ुस जो चयो वठे, जन्नत जे जहिड़े दरवाज़े मां वञेसि। मदीने वारो मीर चयऊं ज़ामिना वञी दाख़िल थिए। सभई दरवाज़ा उन लाइ खुलंदा। ॿियो मुड़ुस जो हक़ कहिड़ो आहे? उनजो अदब करे, उनखे राज़ी रखण जी कोशिशि करे, उनजी इजाज़त खां सवाइ घर खां ॿाहिरि न वञे। ऐं जंहिं माइटनि जे अचण ते हू नाराज़ थिए त उनखे घर अचण में न अचे। मुड़ुस नाराज़ आहे त बसि न अचनि, ॻाल्हि ख़तमु। इस्लाम इन शइ जो पाबंद बणायो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इत्तलातु अलन नारि फैज़ा अक्सर अहलिन निसा। फरमायो ऐं जहन्नम जो ॾिठो त अक्सर उन में औरतूं। औरतुनि पुछो कील बबे में या रसूलुल्लाह साईं छाजे करे औरतूं? फरमायो यकफुरन, नाशुक्री कनि थियूं, नाक़दरी कनि थियूं। यकफुरनल अशीर, मुड़ुस जो नाफ़रमानी कनि थियूं, नाक़दरी। हाणे मुड़ुस जे करे सॼी उमिरि सोन थी पियो हुन लाइ, सभई सहूलियतूं ज़रूरतूं जूं पूरियूं करे, हिकिड़ी शइ जेकॾहिं हुनजे तबियत जे ख़िलाफ़ थी न, हिकिड़ी शइ न वणी, पोइ पहिरियों ई महीनो ॾींदुसि, तो त मुंहिंजे लाइ कुझु ई न कयो, तोखां त मूं सुख ॾिठो ई कोन्हे को। माना सभई हुन जूं ज़रूरतूं पूरियूं कई, सभु चवण हुन जा वरितई, हिकिड़ो चवण हुन जी तबियत जे ख़िलाफ़ थियो न, चवंदी तोखां त मूंखे सुख मिलियो ई कोन्हे। इन जे करे हुज़ूर जो फरमान आहे, मां पंहिंजी ॻाल्हि नथो कयां। हुज़ूर चवंदो जहन्नम में घणियूं औरतूं मूं ॾिठियूं त औरतूं न कयोसीं छाजे करे? मुड़ुस जी नाशुक्री जे करे। सभई सहूलियतूं तव्हांजूं सॼी उमिरि ख़िदमत गुज़ार करे गुज़ारीसि, हिकिड़ी हुनजी तबियत जे ख़िलाफ़ कमु थियो, चए तोखां त मूंखे सुख मिलियो ई कोन्हे। तंहिंजे करे मुड़ुस जी नाक़त जेको आहे सो चयो वठे ऐं उनखे ख़ुशि रखे, उनजी इजाज़त खां असां घर खां ॿाहिरि न वञे। टियों हक़ मुड़ुस जो छा आहे? औरत ते मुड़ुस जी इजाज़त खां सवाइ नफ़िली इबादत बि न करे। हज़रत सफ़वान बिन मुअत्तल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उनजी घरवारी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मजलिस में आई, चईसीं मुंहिंजो मुड़ुस आऊं नफ़िल थो पढ़ां, नफ़िल थी निमाज़ थी पढ़ां त मूंखे मारे थो, नथो पढ़ण ॾे, रोज़ा थी रखां त नथो रखण ॾे, विड़े थो। उहो बि पाण मौजूदु हो। हुज़ूर चयो पिया जवाबु ॾे, तुंहिंजी दाई हिते थी आहे? चई साईं हीअ चए थी तव्हां निमाज़ ते कुटियां विड़ांसि थो, हीअ नफ़िल थी पढ़े, बा चवांसि थो त डिघियूं सूरतूं वॾियूं न पढ़, नंढड़ियूं सूरतूं पढ़, नफ़िल भली पढ़, उनजो झल न आहे। हुज़ूर फरमाइसि तूं नंढियूं सूरतूं पढ़। मुड़ुस जो चयो वठि, फ़र्ज़ी निमाज़ खां न पियो झलेसि। ऐं हीअ चए थी रोज़ा रखां थी या विड़े थो मूंसां, हीअ यको बि रोज़ा रखे, नफ़िली फ़र्ज़ी न, यको थी रोज़ा रखे, ऐं जवान मुड़ुस आऊं कंट्रोल नथो करे सघां, मुंहिंजा बि हक़ आहिनि, यको जो रोज़ा रखे त मां केॾी महिल हिन सां मिलां कचहरी कयां। हुज़ूर फरमाइसि नफ़िली रोज़ा औरत खे मुड़ुस जी इजाज़त खां सवाइ रखण जी इजाज़त ई न आहे। मुड़ुस इजाज़त ॾिएसि त रोज़ा नफ़िली रखे, फ़र्ज़ी रखंदी, उन में मुड़ुस जो इख़्तियार न आहे। रमज़ान जे रोज़नि में मुड़ुस खे झलण जो पाबंद न आहे इख़्तियार, फ़र्ज़ निमाज़ में मुड़ुस नथो झले सघे, बाक़ी नफ़िल जेकॾहिं मुड़ुस नथो इजाज़त ॾिए त न करे, उनजो बि हक़ आहे। हुज़ूर फरमाइसि न नफ़िली रोज़ा जे मुड़ुस इजाज़त ॾिए त रखबा, न त बसि। हाणे यको ॾींहं जो बि रोज़ा, राति जो बि ज़िक्र अज़कार में मुड़ुस जा हक़ काॾे वेंदा? पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुड़ुस जे हक़ में फ़ैसिलो कयो। चोथों हक़ अल्लाह तुकल्लिफ़हु फ़ौक़ ताक़ती, मुड़ुस खे ताक़त खां वधीक फरमाइश न करे। हिकिड़े दफ़े हज़रत जाबिर रिवायत करे थो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दर ते वॾो माण्हू बीठा, कंहिंखे बि इजाज़त अंदरि जी अचण जी न पई मिले। हाणे सभु माण्हू इंतज़ार में, हज़रत अबू बकर साईं आयो, हुन इजाज़त घुरी, हुनखे इजाज़त मिली, अंदरि वियो। हज़रत अबू बकर हुज़ूर जो न्याणो सहुरो, हज़रत आयशा हज़रत अबू बकर जी धीउ हुई, हुज़ूर जी घरवारी। वरी हज़रत उमर साईं आयो, उन इजाज़त घुरी, उनखे इजाज़त मिली, अंदरि आया। सुम्मा रआ उमर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़ीनन साकितन, हज़रत उमर जो ॾिठो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गमगीन बि आहिनि, ख़ामोश बि आहिनि। हज़रत उमर चऊं अहिड़ी ॻाल्हि थो कयां, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्कुराईंदा। पोइ चईसीं मुंहिंजी घरवारी ख़ारिजा जी धीउ, जेकॾहिं मूंखे ताक़त खां मथे फरमाइश करे ऐं कंध ई कंधु कुटियांसि, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खिली वेठा। पोइ हुज़ूर फरमाए मुंहिंजूं घरवारियूं जेके मुंहिंजे बीठियूं आहिनि, इहे मूंखे ताक़त खां वधीक थियूं फरमाइश कनि, जेको मुंहिंजी सप में कोन्हे ओतिरो वधीक डिमांड थियूं कनि। हाणे किथां आहियां? बसि ॼण त नबी साईं चयो ई हज़रत अबू बकर जी उमिरि खे हो न। हज़रत अबू बकर उथियो, पंहिंजी धीउ जे कंध कुटणु शुरू कई, हज़रत आयशा खे। हज़रत उमर साईं उथियो, पंहिंजी धीउ हफ्सा खे कुटणु शुरू कई। चई तव्हांखे शर्म नथो अचे? सप खां मथे हुज़ूर खां वधीक डिमांड कयो। चई असां तोबा खे अॻिते न कंदासीं, जेतिरो हुज़ूर ॾेई सघंदा ओतिरो कंदासीं, हुन खां वधीक न घुरंदासीं। मुड़ुस खां ताक़त खां मथे। हाणे परायो बंगलो ॾिठे, हिनखे तूं बि बंगलो ठाहे ॾे, जेको मज़दूरी वीचारो करे बंगलो किथां ठाहे ॾींदो? वॾेरे जी, वॾे वापारी जी माई त 10,000 जो वॻो पाईंदी,
पर हिकिड़ो मज़ूरी वारी जी माई त 1000 ॿिनि खां मथे वॻो न वठी सघंदी। हाणे चए त हाणे ॻोठ जे चङे मुड़ुसु चौधरी MN MP ऐं जेको आहे सरदार जी माई 20,000 जो वॻो पाए, हाणे मौलवी जी माई चए तूं बि मूंखे 20,000 जो वॻो वठी ॾे, त किथां वठींदो? जेको वीचारो रेडी हलाए उहो किथां 20,000 जो वॻो वठी ॾींदो? सभ खां मथे मुड़ुस खां फरमाइश न करे। चओ हक़ त मुड़ुस जे माइटनि जी इज़त करे, मुड़ुस जे पीउ जी माउ जी इज़त करे। छो त मुड़ुस जे माउ पीउ जी इज़त करणु ॼण मुड़ुस जी इज़त आहे। हकीम उम्मत मौलाना अशरफ अली थानी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे, इकराम ज़ौज फ़र्ज़ुन, मुड़ुस जी इज़त करणु फ़र्ज़ आहे। अन इकराम वालिद फ़र्ज़ुन, जंहिंजे करे मुड़ुस जी इज़त करणु फ़र्ज़ आहे त मुड़ुस जे माउ पीउ जी इज़त करणु बि औरत ते फ़र्ज़ आहे। हाणे जेकॾहिं माई अवा माउ पीउ बचिड़े खे ताते वॾो करे थो, कुराड़ में शादी छा लाइ करे थो, सुभाणे इहो शादी कंदो, असांखे बि मानीअ गभो मिलंदो, ज़िंदगी सवली गुज़रंदी। हाणे माई अचण सां ई चएसि त पिण ई माणे खे अलॻि कर, पोइ छा थींदो? जे कुराड़ी खे ख़बर पई त हे त भेण मूं वारे छोरे खे अञा बिगाड़े पई, पोइ हाणे त ससु नुंहुं जो जहिड़ो शुरू थी वियो, हाणे इहो घर किथां हलंदो? तंहिंजे करे हुन ते लाज़िम आहे त मुड़ुस जे माउ पीउ जी इज़त करे। मुड़ुस जी इज़त फ़र्ज़ु आहे, माउ पीउ जी इज़त बि ईअं करणु फ़र्ज़ु आहे। ईअं कोन्हे को त मुड़ुस जी इज़त फ़र्ज़ु, माउ पीउ जी इज़त, छो त माउ पीउ जी मुड़ुस जे माउ पीउ जी इज़त कंदी, ससु सहुरे जी इज़त कंदी त मुड़ुसु ख़ुशि थींदो। त मुड़ुस खे ख़ुशि करणु त फ़र्ज़ु आहे न। इस्लाम जो सेखारे छा आहे? असां मुस्लमान आहियूं, इस्लाम जे हुकुम जा पाबंद आहियूं। आबा जे मुस्लमान आहे, वाणियो आहे, सिख आहे, यहूदी आहे, ईसाई, जीअं वणेसि तीअं करेसि। जेकॾहिं मुस्लमान आहे त पोइ हुज़ूर जे फरमान ते अमल करिणो पवंदो, पोइ त इस्लाम ते अमल करिणो पवंदो। अहिड़ी तरह औरत जा बि हक़ आहिनि, रुगो मर्द जा न आहिनि, औरत जा बि 6 हक़ आहिनि। मुड़ुसु उन सां सुहिणे नमूने सां पेश अचे, उनजी ग़लतियुनि ते थोरो सबुर बि करे। औरत आहे, आई आहे, ग़लती बि थी सघे थी, ऐं जेकॾहिं हो ज़रूरत पए सफ़ा वधी वञे त हल्को फुल्को कुटको बि करे, पर अहिड़ो न त टंगू ॿाहूं भॻियूं पियो हुजनि, जे ॿाराड़ी में जाहिलियत वारा कंदा आहिनि, ईअं न आहे त टंग ॿाह भॻल हुजे, हल्को फुल्को कुटको बि करे सघे थो। अलाह जी क़ुर में फरमायो अख़ज़न मीसाकन गलीज़ा, अलाह ऐं अलाह जे हबीब तव्हां खां इहो वाइदो वरितो आहे त घर वारनि सां निभाईंदो, उनजो ख़्यालु कंदो। ऐं ईअं कोन्हे आशिरुहुन बिल मारूफ़, अलाह चए थो इन्हनि सां चङे नमूने सां ज़िंदगी गुज़ारियो, इन्हनि जी इज़त कयो, नौकर न सम्झो। ऐं जेकॾहिं इन्हनि जी का ॻाल्हि नथी वणे, जेका ग़लति बि कोन्हे, थी सघे थो अॻिते हली तव्हांजी भलाई हुजे, कुझु थोरी सह ऐं सबुर बि करे मुड़ुसु। ॿियो हक़ औरत जो छा आहे त औरत खे नेकीअ जो हुकुम करे, बुराइनि खां रोके, वाही ग़लति कमाई न कर। अमुर बिल मारूफ़ नही अनिल मुनकर मुड़ुस जो हुकुम आहे, मुड़ुस ते लाज़िम आहे, औरत जो हक़ आहे त उनखे चवे। ऐं अलाह से फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नारा, ए ईमान वारो पाण बि बचो जहन्नम जी बाहि खां, पंहिंजे घर वारनि खे बि बचायो, घर वारनि खे बि बचाइणु लाज़िम आहे। जेकॾहिं औरत हिकिड़ी ॾिंगी आहे, नथी सम्झे, झले झले बीठो आहे, पोइ फरमाई त जेकॾहिं वलाती तख़ाफ़ून नुशूज़हुन, जेकॾहिं ॾिसो त औरतूं क़ुरान शरीफ़ में आहे नाफ़रमानी खां नथियूं मुड़नि, ऐं झले झले बीठो आहियां, अबा निमाज़ पढ़ नथी पढ़े, बेपर्दगी न कर नथी करे, नथी मुड़े, ॿाहिरि मर्दनि सां न ॻाल्हाए नथी मुड़े, पोइ फ़ैज़ हुन पहिरीं प्यार सां सम्झायोसि। पोइ जेकॾहिं अञा प्यार सां ॻाल्हि न सम्झी त ॿी वहजुरुहुन फिल मज़ाज, पोइ बिस्तरे में अलॻि सुम्हो, ॻाल्हाइणु बंदि कयोसि। अञा न वज़रिबुहुन, थोरो कुटको कढोसि, पर हद खां वधीक न, तशद्दुद न हुजे जेको चइबो आहे। ऐं जेकॾहिं इन खां पोइ फ़ैन अतानकुम, हाणे सम्झी वई, फर्मा बरदारी करे, फला तबगू अलैहिन सबीला, अलाह चए थो हाणे ॿियो रस्तो न ॻोल्हियो। पर जेकॾहिं इन खां पोइ बि नथी मुड़े त पोइ बसि रस्ता अलॻि करे छॾियो, पोइ त किनी आंगुर वॾी चङी आहे, सम्झाए सम्झाए जेको बीठो त इहो अॻिते हली नस्ल ख़राबु थींदा। ऐं टियों हक़ औरत जो छा आहे, उनखे हक़ महर ॾियणो, काबीनो जेको असां सिंधी ॾींदा ई कोन्हे तक़रीबन, व आतुन निसा सदकातुहुन, नेहल औरतुनि खे हक़ महर जेको तय कयो आहे उहो ख़ुशी सां ॾियो, पर जेकॾहिं उहो थोरो माफ़ बि कनि थियूं पंहिंजे रज़ा ख़ुशी सां त भली, बाक़ी ईअं न त हरू भरू ज़ोरी माफ़ कराइजे, इहो न। चोथों हक़ औरत जो जेको मुड़ुस ते आहे त उनजो खाध खुराक पोशाक ॾे। क़ुरान शरीफ़ में फरमायो अलाह साईं लियुनफ़िक़ ज़ू साअतिन मिन साअतिही वमन क़ुदिर अलैहि रिज़्क़ुहु फ़लयुनफ़िक़ मिम्मा आताहु अल्लाह, जेतिरी मर्द ख़ुशहाल आहे तोतिरी ख़ुशहाल खुराक ॾे, कपिड़ा लटा। हाणे पाण पाए 10,000 जो जोड़ो, माई खे चए थो 500 जो जोड़ो वठी थो अचां, इहो ज़ुल्म आहे। पाण कार ते घुमंदो त हिनखे चए तूं वठी जेको आहे 500 रुपया चढ़ हितां वेन ते माइटनि ॾे पुॼी वेंदे, या हे पुट सां गॾु हली वञ। जॾहिं तूं सदाईं कार ते घुमींदो त घरवारी खे बि कार ते छॾिया, जे ग़रीब आहीं तूं पाण बि वेह न ते त पोइ हू बि वेह न ते, तूं पंधु त हो बि पंधु, बाक़ी जेकॾहिं माल मस्ता हूंदे बि घरवारी खे न ॾिए, इहो ज़ुल्म आहे। ऐं पंजो हक़ औरत सां गॾु रहे बि सही, सोबत बि करे, हमबिस्तरी बि करे, रहे बि हुन सां, ईअं सदाईं ओताक ते रहियो पियो आहे, घर अचे ई न, ॾींहं जो आयो मुसाफ़िरनि वांगुरु, ईअं ई वते ॿाहिरि गुज़ारो कंदा, इहो बि ॾोह आहे।
छो त हाणे हिक खां घणियूं ज़ालूं अथसि त पोइ अलाह साईं फरमाए थो पोइ अदुल करे बराबरी करे ॾींहं विराइजे फन की उमा ताबलक मिन निसाए मसना व सुलास व रुबा ॿ पढ़िजो टे पढ़िजो चार पढ़िजो पर इंसाफ़ कयो जेकॾहिं बराबरी नथा करे सघो त वाहिदतन पोइ क़ुर चवंदो हिकिड़ी खोड़ अथव छहों वक़्त उन में हरूभरू बदगुमानी न कयो अजाया शक न कयो अलाह से फरमाए या लज़ीना आमनू इज्तनिबू कसीरम मिन ज़न्नि इन बाद ज़न्नि इस्मुन वला तजस्ससू हरूभरू गुमान न कयो छो इहो गुमान करणु बदगुमानी करणु शक करणु ॾोह आहे जेसि ताईं का तहक़ीक़ नथी थिए साबिती नथी थिए इन ते हरूभरू ईअं तूफ़ान बदतमीज़ी बर्पा न कयो हाणे ईअं को लॻी वियो हल बाबा हे बि हीअं थियो हूंदो ईअं कंहिंसां खिली ॻाल्हाई थी सघे थो हुनजो ज़हन न हुजे हिन ॾे ख़्याल ई न हुजे इन ते खोड़ घर फिटी विया आहिनि तंहिंजे करे अलाह साईं इन शइ खां झलियो आहे फरमाए या लज़ीना आमनू इत्तक़ुल्लाह ए ईमान वारो अलाह खां डिॼो हक़ तुक़ाती जीअं अलाह जो ॾिजण जो हक़ अथव इन निकाह जे मसइले में घरवारी जे मसइले में अलाह जो जीअं अलाह जे रसूल तव्हांखे फरमायो आहे वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून हरगिज़ न मरो मगर मुस्लमान थी मरो या लज़ीना आमनू इत्तक़ुल्लाह ए ईमान वारो डिॼो वक़ूलू क़ौलन सदीदा ॻाल्हि सिधी चओ साफ़ चओ कंहिंजी भर न खणो ईअं न तव्हां मुंहिंजो भाउ आहे त कूड़ी शायदि ॾे वञासि पोइ जॾहिं तव्हां सची ॻाल्हि चवंदो युस्लिह लकुम आमालकुम अलाह तव्हांजा कम ठीकु कंदो यग़फिरुल्लाहु लकुम अलाह तव्हांखे बख़्शींदो हुज़ूर इहे निकाह जे ख़ुतबे में आयतूं पढ़ंदा त जीअं ख़ुदा जो ख़ौफ़ जाॻे ऐं हिक ॿिए जा हक़ बयान बराबरी सां अदा कया वञनि ज़ाल ते जेके मुड़ुस जा हक़ आहिनि मुड़ुस अदा करे मुड़ुस जा जेके ज़ाल ते आहिनि उहे अदा करे त पोइ घर बि जन्नत बणिजी वेंदो दुआ आहे त अलाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए वाख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।